ही स्कूल कॉलेज ऐं पोवरस्टी सहेलियुनि जे विच में रुगो टक तुंहिंजा जेसीए लहींदीअ त सभु लेखकनि खे पढ़ी पोइ वापसि वरण जी करी थी सभई ॾात जा ॾेह जाचे ॾिसी थी प्रोफेसर खे मुंझायो छॾी थी रुगो सिट हिकिड़ीअ सां सारियूं खुदायूं चपनि खे तूं चोरे ॾसियो ॾस छॾी थी सभई दोस्त तुंहिंजा तकींदा रहनि था बहार जी मुद में पकी थी वई लॻे थो त हाणे वॾी थी वई लॻे थो त हाणे वॾी थी वई